रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सॾ ते मंशात खां पाक सिंध जे सिरे हेठि आदलपुर वेझो रहमान पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां सिंधी सकाफ़ती हवाले सां मुख़्तलिफ़ टेबलो ऐं तक़रीरूं पेश कई, जॾहिं त शागिर्दनि पारां स्कूली प्रोग्राम में सकाफ़ती वेस पाए स्कूल में पहुता। इन मौक़े ते अॻुवाणनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे, असां हिन रहमान पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल ख्वारा में सकाफ़ती ॾियार जे हवाले सां हिकिड़ी तक़रीब मुनक़िद कराई, जंहिंमें असांजी प्री सेक्शन ऐं हायर सेकेंडरी जे जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे हिकिड़ी तमामु घणी जेको आहे सुठी परफॉर्मेंस ॾिनी रिलेटेड टू असांजी सकाफ़त जे हवाले सां। ॿारनि स्पीचिस ॾिनियूं जंहिंमें अजरक जे बारे में, टोपी जे बारे में, ऐं जेकी सिंध जी जेकी मेन सकाफ़त आहे असांजी मोहब्बत महिमान नवाज़ी, उन जे हवाले सां तमामु घणी ख़ुशी थी। ऐं थोराइता आहियूं असांजे चेयरमैन साहब जा, जंहिं हीउ सुठो प्रोग्राम मुनक़िद करण जे लाइ असांजे लाइ हिकिड़ी हेल्प कई। ऐं तमामु घणी ख़ुशी आहे त असां वटि जेके बि हिते प्रोग्राम्स मुनक़िद कराया वेंदा आहिनि उहे ॿारनि जी रिलेटेड टू एजुकेशन सां रिलेटेड हूंदा आहिनि, जंहिंमें उन्हनि खे सिर्फ़ु टेबलोज़ या स्पीचिस या फ़नी या कुझु बि हूंदो आहे उहो रिलेटेड टू एजुकेशन हूंदो आहे, त जीअं इन फ्यूचर जेके बि शयूं अचनि थियूं उहो पढ़ाई सां गॾु ॿारनि खे हिकिड़ो हुनर सकाफ़त ऐं इन जे बारे में सुठी हिकिड़ी नॉलेज हुजणु घुरिजे, त अॻिते हली जीअं इन फ्यूचर में जेके बि उनजी जनरेशन्स हुजनि उनखे इन जे बारे में सुठी नॉलेज ॾियनि ऐं सम्झाइनि ऐं पुछनि बि सही। महिरबानी। मुंहिंजो नालो फरीदा ज़हीर अब्बास दायो आहे ऐं मां रहमान पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल जी 10वीं क्लास जी शागिर्दियाणी आहियां। अॼु असां सभु रहमान स्कूल वारा गॾिजी एकता ऐं सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। सकाफ़त सिर्फ़ु इहा न आहे त असां इन ॾींहं ते टोपी अजरक पाए ॾींहुं मल्हायूं, न बल्कि असां सभिनी सिंधियुनि खे हिकु थियणो आहे ऐं सिंध जी तरक़ी लाइ महिनत करणी आहे। ऐं अक्सर ये जेको अहिड़ा जेके प्रोग्राम अक्सर माण्हू मतिलबु स्कूलनि में थियणु घुरिजनि, जीअं असांजी सकाफ़त ज़िंदा रहे ऐं असां पंहिंजी सिंधी हुजण जी सकाफ़त खे उजागर करे सघूं। महिरबानी। जवेरिया अनान कलवड़ आहे ऐं मां क्लास 11 जी शागिर्दियाणी आहियां। जीअं त असांजे स्कूल अलरहमान पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल ख्वारा में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। सभ खां पहिरियां असां शुक्रगुज़ार आहियूं असांजे स्कूल जे चेयरमैन ऐं प्रिंसिपल जो, त उन्हनि असांजे स्कूल में इहो फंक्शन करायो ऐं उन्हनि सां गुज़ारिश था कयूं त अॻियां बि अहिड़ा फंक्शन्स थींदा रहनि जंहिं मां ॿारनि खे खोड़ कुझु सिखण लाइ मिले थो। ऐं असांखे हिन प्रोग्राम मां खोड़ कुझु सिखण लाइ मिलियो, जंहिंमें केतिरनि ई ॿारनि हिसो वरितो, जंहिंमें टेबलोस, तक़रीरूं ऐं गाना, शाइरियूं वग़ैरह सभु कुझु शामिलु हुयो। ऐं सिंध मतिलबु सिंध में छड़ो असांखे अजरक ऐं टोपी जी इज़त न आहे कराइणी, असांखे अजरक ऐं टोपी जी इज़त सॼी दुनिया में कराइणी आहे। सिंधू सां सचाई वॾी ॻाल्हि आहे, मिटी सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे। सिंधू सां सचाई वॾी ॻाल्हि आहे, मिटी सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे। भले मीर इक़बाल ग़ालिब थियो न हुजनि, असांजो बिटाई वॾी ॻाल्हि आहे। जीएस सिंध। शुक्रिया। ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं सिंधी सकाफ़त जेका आहे असांखे एकता सेखारे थी, पाण में मिलणु जुलणु सेखारे थी ऐं सिंधी सकाफ़त जेको आहे त पाण खे कीअं रहणु घुरिजे ऐं हिक ॿिए सां मिलणु जुलणु सेखारे थी। त हिते असां उहो ई माना सिंधी सकाफ़त खे ज़ाहिर करण लाइ असां हिते प्रोग्राम कयो आहे ऐं असां माना ख़ुशनसीब आहियूं त अहिड़े प्रोग्राम असां प्रोग्राम अटेंड बि कयूं था ऐं अहिड़ा प्रोग्राम जेका ऑर्गेनाइज़ बि कया वञनि था। ऐं जीए सिंध उन जे हवाले मां ॻाल्हाए रहियो आहियां ऐं सिंध जे मां हक़नि जे बारे में ॻाल्हाइणु चाहियां थो त सिंध खे पूरा हक़ ॾिना वञनि। जीअं सिंध ते धारा लॻनि था, जीअं सिंध ते धारा कब्ज़ो करे वञनि था, असांजे पंहिंजे वसाइलनि ते कब्ज़ा आहिनि, असांखे पूरा हक़ नथा ॾिने वञनि। जेके ड्यूटियूं आहिनि जेके उहे आहिनि उन्हनि सां महरूम रखियो वञे थो सिंधी माण्हुनि खे। मां इहो पुछणु चाहियां छो इहा ॻाल्हि ईअं छो कयो वञे थो, सिंध खे पूरा हक़ नथा ॾिना वञनि। सिंध में जेके वसीला सिंध में आहिनि उहे सिंध खां ॿाहिरि मोकिले वञनि थियूं, इहे सरासर स्मगलिंग आहे। त असां चाहियूं था त सिंध खे पूरो हक़ खपे ऐं जेके माना तरमीम जे हिसाब सां तरमीम 153 जे हिसाब सां माना जहिड़े सूबे में जेके वसीला आहिनि जहिड़े मादनियात आहिनि उहे उन पहिरियों सूबे वारनि खे हक़ ॾिनो वञे, लेकिन सिंध में ईअं नथो थी सघे। सिंध में जेके मादनियात आहिनि ॿाहिरि मोकिलिया वञे, छो इहो सिंध वारनि खे हक़ छो नथो ॾिनो वञे? मां इहो सुवालु उथारणु चाहियां थो। इन मौक़े ते उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दारनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल में सिंधी सकाफ़त बाबति प्रोग्राम थियो, जंहिंमें असांखे घणो कुझु सकाफ़त बाबति सिखण लाइ मिलियो। अहिड़ा प्रोग्राम हर स्कूल में थियणु घुरिजनि। इहो इन जे करे जीअं ॿियनि स्कूलनि में बि मौजूदु शागिर्दनि सिंधी सकाफ़त ॼाण मिली सघे। कैमरामैन गुलाब अली कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़, आदलपुर।